ईरान विच ओभर में अमरीकी फ़ौजी निकाली सामूंडी नाकाबंदी जो ख़ात्मो और मंजमन समूरन असासन की बहाली समेत 14 नुक़्तन ते बदल नयूं तजवीज़ूं पाकिस्तान ज़रिए अमरीका हवाले करे छॾियूं। ईरान वाज़े कयो आहे त समूरा मामला 3 ॾींहं जे अंदर हल थियण घुरिजनि। ईरान जे तजवीज़ुनि में ॿीहर हमले खां परे रहण जी ज़मानत, जंग सबब थियल नुक़सान जे हर्जाने की अदायगी, हर किस्म जूं पाबंदियूं ख़त्म करण ऐं लुबनान समेत समूरन मुआज़नि ते जंग ख़त्म करण शामिल आहिनि। ईरान के नायब परॾेही वज़ीर काज़िम ग़रीब आबादी चयो आहे त हाणे फ़ैसिलो अमेरिका के हथनि में आहे त हू सिफ़ारतकारी जो रस्तो अख्तियार करे या छिकताण जारी रखे। ईरान हर किस्म की अगराई जो फ़ैसिलाइतो जवाब ॾियण लाइ तैयार आहे। अमरीकी सदर ट्रंप ईरान जूं नयूं तजवीज़ूं मिलण की तस्दीक करे छॾी। ट्रंप चयो आहे त जल्द तजवीज़ुनि जो जाइज़ो वठंदुसि। उहो नथा सोचे सघूं त तजवीज़ूं क़बूल करण जोगियूं हूंदियूं। 47 सालनि दौरान ईरान जेको कुछ कयो आहे उन जी घणी क़ीमत अदा न कई आहे। ईरान ते ॿीहर हमले करण जा बि इम्कान मौजूद आहिनि। ईरान जी नाकाबंदी दोस्तानी नाकाबंदी आहे। ईरान जो पाकिस्तान ते एतमाद जो इज़हार। ईरान के सफ़ीर रज़ा अमीरी मुक़दम चयो आहे त पाकिस्तान जी टियाकड़ी अञा भी बरक़रार आहे। ईरान पंहिंजे मौक़िफ़ ऐं मुतालबनि में वाज़े आहे। अमरीका मसइलनि जे हल ऐं ॻाल्हियुनि में अगराई जो ख़्वाहिशमंद आहे। पंहिंजो तर्ज़ अमल तब्दील करे ईरान जो नयूं ॻाल्हियूं जो मनसूबो अमरीकी ऐं इसराइली जारहाणे जंग के ख़ात्मे लाइ तैयार कयो वियो आहे। ईरानी तजवीज़ूं गुज़िरियल ॾींहुं टियाकड़े कंदड़ पाकिस्तान के हवाले कयूं वियूं। पाकिस्तान तजवीज़ूं अमरीका ताईं पहुचाए छॾियूं आहिनि। ईरान ऐं अमरीका में जारी सफ़ारती अमल में पाकिस्तान बुनियादी टियाकड़ी आहे। पाकिस्तान जंग के ख़ात्मे ऐं मामले के हल लाइ क़दर जोगियूं कोशिशूं करे रहियो आहे। आप दुनिया को किस तरीके का पैगाम देना चाहते हैं कि अपने मुल्क के सरबराहों के लिए आप जो है वो गलत खबरें, मनफी खबरें, गलत खबरें जो हैं, झूठ पे बिना पर जो है खबरें जी वो आप बना के अपनी, कुछ लोग अपनी ख्वाहिशात या कुछ एजेंडाज पे खबरें बना के वो चला रहे होते हैं। तो क्या मैं शदीद अल्फाज में मजम्मत करता हूँ। और उसके बाद मैंने कहा कि जिस तरह चाइना का कामयाब दौरा प्रेसिडेंट साहब का गया है तो तमाम अफवाहें और लोगों की ज़ाती ख्वाहिशात और कुछ लोगों की जो है वो जहन की वक्कासी जो है उसे सामने आई है, वो सारी दम तोड़ गई है। किसी भी अदालत का कोई फैसला आ जाए सर आंखों पे, ये काम किसी सूरत में अब रुकेगा नहीं। कुछ भी हो जाए, किसी भी अदालती ऑर्डर की वजह से काम 1 सेकंड भी नहीं रुकेगा। ये हमने फैसला कर लिया। फिर अगर तौहीन अदालत होगी तो हमारे ऊपर हो जाए, हम उसको मादरत के साथ सर झुका के अदालत से माफ़ी मांग लेंगे, लेकिन काम अभी रुकेगा नहीं। काम अभी नॉन स्टॉप चलता रहेगा। सदर आसिफ ज़रदारी के कामयाब चीनी दौरे कूड़ियुनि ख़बरुनि ऐं प्रोपेगेंडा के धूड़ करे छॾियो। सदर आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ कूड़ियुनि ख़बरुनि ऐं प्रोपेगेंडा की मज़म्मत कयूं था। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं कराची में मीडिया से ॻाल्हियूं। शर्जील मेमण चयो आहे त भले तौहीन अदालत थी वञे पर हाणे BRT मनसूबे समेत को भी कम न रोकींदासीं। अदालती हुकुम अचण बावजूद 1 सेकंड लाइ भी कम न रोकींदासीं। तरक्याती मनसूबनि के हवाले से सख्त फैसला कया आहिनि। मनसूबनि ते तेज़ी से कम जारी है। BRT ते 4 साल छा थींदो रहियो उन ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि। BRT के मामले में अदालतुनि के साम्हूं समूरियूं शयूं रखंदासीं। अदालतुनि जो घणो एतिराम है। उम्मीद है त अदालतूं भी इंसाफ़ कंदियूं। PTI ख़ैबर पख्तूनख्वा के अंदर इख्तिलाफ़न जो शिकार है। वॾे वज़ीर आफ़रीदी कम बदिरां रुगो ऐलान पियो करे। वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी एक अधु ड्रोन हमले ते ॻाल्हाए थो पर TTP के हमलन ते तनक़ीद न पियो करे। असांजे सूबे से NFC ऐं ॿियनि मामलनि ते ज़्यादती पई थिए पर फोरम ते ॻाल्हाइणु घुरिजे। KPK जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं जैकमाबाद में मीडिया से ॻाल्हियूं। गवर्नर KP फैसल करीम कुंडी कमर ज़मान कायरा ऐं ॿियनि जैकमाबाद पहुची एजाज़ जखरानी से पुट के लाॾाणे ते ताज़ियत कई। हालानी पुलिस के मुकाबले में एक जवाबदार के माण ऐं ॿिनि के ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा। पुलिस जो चवणु आहे त मेहरापुर रोड ते फुर्ज इरादे से बीठल फौरन पुलिस के ॾिसंदे ई फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में एक जवाबदार गुलज़ार रिंद मारिजी वियो। मेहर वासी ॿिनि जवाबदारनि एतबार रिंद ऐं इमदाद सोलंगी के ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कियो। लाश ऐं ज़ख्मी जवाबदार अस्पताल मुंतक़िल। खानपुर महर वेझो 2 साल क़तल थियल महर बिरादरी के 2 नौजवान के क़तल जो निबेरो। अलीगढ़ महर की सरपंची हेठि निबेरो थियो।
नौजवान सैफ महर जो क़त्ल पिताफ़ी ऐं ख़ुश बिरादरी से साबित थियण बाद धुरियुनि मथां 52,90,000 ॾंड मुक़रर। सैफ महर के फुरदौरान बज़ामत ते क़त्ल कयो वियो हो। 2 साल अॻु फुरदौरान बज़ामत ते क़त्ल कयल नौजवान कुर्बान महर जो क़त्ल बोज़ार बिरादरी ते साबित 40,50,000 रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। धुरियूं ॾंड जी रक़म किस्तुनि में अदा कंदियूं। गडानी ऐं पिताफ़ी धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो मुलतवी कयो वियो। मशीर मुमताज़ पिताफ़ी चयो आहे त गडानी जो पाण में ज़मीन तकरार हल न थियण हुअण सबबि निबेरो मुलतवी कयो वियो। अली गौहर महर चयो आहे त गडाणियुनि ऐं पिताफ़ियुनि जे तकरार जो निबेरो 8 खां 10 ॾींहनि अंदरि कयो वेंदो। गडानी ऐं पिताफ़ी धुरियुनि में 7 साल अॻु ज़मीन जे मामले तां तकरार शुरू थियो हो। लाड़काना जे लोहर कॉलोनी में गुज़िरियल साल जे मुबैना गैस सिलेंडर धमाके में फौत थी वियल जे वारसनि ऐं मुतासिरनि जो एहतजाज। धमाके में माज़ूर थी वियल मासूम न्याणी जी भी एहतजाज में शिरकत। मुतासिरनि चयो आहे त सरकार जे ऐलाननि बावजूदि मुआवज़ो न मिलियो। पुरस्कार धमाके में 3 ख़ानदाननि जा 6 ॼणा फौत ऐं 15 ज़ख़्मी थिया हुआ। धमाको छाजो थियो ज़िले इंतज़ामिया जी रिपोर्ट अञा पधिरी न थी आहे। हक़ीक़तूं ॿुधाए मुआवज़ो ॾियण जो मुतालबो। SSP दादू जे हुकुम ते पुलिस मंशात रोकण लाइ खीरथर जा गुजा पहाड़ लंघ बंदि करण शुरू करे छॾिया। SHO टंडो रहीम पारां पहाड़ी रस्ता बंदि करण लाइ हेवी मशीनरी जो इस्तेमालु। केतिराई लंघ बंदि। SHO टंडो रहीम चयो आहे त खीरथर जा केतिराई गुजा पहाड़ लंघ मंशात जी स्मगलिंग लाइ इस्तेमालु थी रहिया आहिनि। घड़ी हसन भरिसां पासियाब करायल नीगरी के हथियारबंद बीहर खंभे विया। ॻोठ पोपल जखराणी ते पुलिस चढ़ाई करे अगवा ॼणायल नीगरी ज़हूरा खोसो खे बाज़ियाब करायो। पुलिस जो चवणु आहे त जखराणी बिरादरी जे हथियारबंदनि पुलिस एहलकारनि खे जरगमाल बणाए ज़हूरा खोसो खे बीहर खंभे विया। एहलकार नीगरी खे बाज़ियाब कराए कार में खणी अची रहिया हुआ त हथियारबंदनि जरगमाल बणायो। नीगरी खे ॻोठ आरिफ़ाबाद मां 2 महीना अॻु अगवा कयो वियो हो। घड़ी हसन थाणे ते केस दाख़िल आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सहाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जो गैर ज़िम्मेवारानो इस्तेमालु ॻणती जोॻो आहे। सचाई खां सवाइ अमुन मुमकिन न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त प्रोपेगेंडा कूड़ी ऐं अण तस्दीक़ थियल ख़बर खे रोकण हर सहाफ़ी जो फ़र्ज़ु आहे। सहाफ़त जे ॾिहाड़े ते कंधकोट, गंबट, रानीपुर, बोरो, न्यू सईदाबाद ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। पीका एक्ट आज़ाद सहाफ़त ते वार करार। सहाफ़ी तंज़ीमुनि जे अॻवाननि चयो आहे त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी, जार मोहम्मद महर, एडीशर शान डहर, अजय लालवाणी ऐं ॿियनि शहीद सहाफ़ियुनि जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हक़ ऐं सच लिखण ते सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। शहीद सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो। ऐं पाकिस्तान सुपर लीग सीज़न 11 जो फाइनल अॼु पिशावर ज़ल्मी ऐं हैदराबाद किंग्समैन विच में खेॾियो वेंदो। लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में रंगारंगी तक़रीब थियल। आतिफ़ असलम, अली अज़मत, आरिफ लोहार, आइमा बेग ऐं साबरी सिस्टर्स फ़न जो मुज़ाहिरो कंदा। पिशावर ज़ुल्मी जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त हर कप्तान जी ख़्वाहिश हूंदी आहे त ट्रॉफी खटे। मुंहिंजी बि उहा ई ख़्वाहिश आहे। हैदराबाद किंग्समैन जे कप्तान मांस लिबोशियन जो चवणु आहे त टफ मैचिस खेॾे फाइनल में पहुता आहियूं। ट्रॉफी खटण लाइ भरपूर कोशिश कंदासीं।